जय झूलेलाल दोस्तों। असां सिंधी सत्यनारायण जी कथा में ठाहींदा आहियूं प्रसाद। उन प्रसाद में चूरी यानी कुटी ठाहींदा आहियूं असां। इहा चूरी कीअं ठाहिजे उन जो वीडियो आहे अॼु जो वीडियो। त वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां। चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे, हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे। त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो। त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। चूरी यानी कुटी ठाहिण जे लाइ असांखे परफेक्ट मेजरमेंट खणणी आहे। त हिते मां हिकु कोप अटो खयो आहे। अगरि तव्हां कप्स में मेजर कयो था पिया, जेको लॻभॻि 200 ग्राम जे क़रीब आहे कणिक जो अटो इहो। उन में असां खणंदासीं 200 ग्राम खंडु ऐं 200 ml जेको आहे तेल खणणो आहे। इहा मेजरमेंट आहे। अचो त हाणे कुटी ठाहियूं था पिया। सभिनी खां पहिरियों तेल विझंदासीं असां तईअ में और इनखे चङी तरह गरम करणो आहे। थधे तेल में अटो कॾहिं बि न विझिजो। पर हिते मां हाणे पहिरियों तेल खे गरम करे इन में मुङेरा विधा आहिनि। पहिरियों मुङेरनि खे तरे कढंदासीं, छाकाणि न त वरी मुङेरनि लाइ ॿी तई चाढ़नी पवंदी। इन जे करे असां इन्हनि में ई मुङेरनि खे पहिरियों तरे वठंदासीं, तरे करे कढंदासीं और उन खां पोइ साॻे ई तईअ में असां पोइ अटो विझंदासीं। ॾिसो, हे मुङेरा हाणे असांजा तरजी विया आहिनि। कलर ॾिसो मुङेरनि जो। हिन तरह तेल खे गरम कंदासीं। तेल गरम थी वियो आहे चङी तरह। त हिन में हाणे विझंदासीं असां अटो, जेको मां ॿुधायोमांव वज़न में 200 ग्राम आहे। इनखे हाणे चङी तरह भुञंदासीं असां। बाहि खे बिल्कुलु धीमे रखणो आहे और कंटिन्यूअस इनखे भुञंदासीं असां। चङी तरह मिक्स करे इनखे भुञंदासीं, जीअं बिल्कुलु बि ॻोड़ा न हुजनि। तेल और अटो चङी तरह मिक्स थी वञनि और दाण दाण अटो बीहे। ॾिसो हिन तरह। अगरि तव्हांखे लॻंदा ॻोड़ा आहिनि त उहे ॻोड़ा कढणा आहिनि हिन मां। और कंटिन्यूअस घुमाईंदे बाहि खे सिम रखी करे असांखे इनखे भुञणो आहे। कुटीअ जो जाम ॼणनि जो कलर जेको आहे केॾी महिल लाइट रहिजी वेंदो आहे, केॾी महिल डार्क थी वेंदो आहे। त इहो बराबरि कलर बीहे इन जे लाइ हिकु ट्रिक आहे जेका मां यूजुअली यूज़ कंदी आहियां। त अटे खे पटाटे जे कलर सां मैच करणो आहे कुटीअ खे। ॾिसो हिन तरह। इहो अगरि हिन सां मैच थिए थो मीन्स इहा बराबरि कुटी भुंजी वई आहे। शेड जेको आहे इन तरह हुअणु खपे। सो हे लॻभॻि भुंजी वियो आहे। गैस बंदि करे छॾींदासीं और उन खां पोइ जेका असां खंडु मेजरमेंट में कढी हुईसीं 200 ग्राम, उहा विझंदासीं। इनखे बि असां मिक्स कंदासीं चङी तरह और गैस बिल्कुलु बंदि आहे। गैस चालू हूंदी त खंडु रिझणु चालू थी वेंदी। त गैस बंदि करे असांखे इनखे चङी तरह मिक्स करणो आहे। ॾिसो असांजी कुटी तयार थी वई आहे। बाक़ी हाणे हिन में असांखे मुङेरा विझणा आहिनि और उन सां गॾु असां हिन में विझंदासीं कतल। त मुङेरा जेके असां तरे रखिया हुआसीं उहे बि थधा थी विया आहिनि। त इहे असां चूरीअ में विझंदासीं और इनखे मिक्स कंदासीं। हीअ असांजी सत्यनारायण जी कुटी जेका आहे तयार थी वई आहे। ॾिसो बिल्कुलु छुड़ी छुड़ी यानी दाणेदार बीठी आहे। अगरि असां परफेक्ट मेजरमेंट सां खणूं और उनखे चङी तरह भुञूं त इहा चूरी जेका आहे जाम सुठी ठहंदी आहे। और इहा रेडी थी वञण खां पोइ असां हिन में मथां कतल विझंदा आहियूं जेॾी महिल पूॼा कंदा आहियूं ओॾी महिल। हिते असांजो हाणे सत्यनारायण भॻवान जी कथा जे लाइ भोग लाइ प्रसाद तयार थी वियो आहे। हिकु दफ़ो ज़रूर ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।